अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भलीकार। अॼु प्रोग्राम में असां ॿिनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान ऐं अमरीका जी जेका सूरत हाल आहे। डील जे हवाले सां मुख़्तलिफ़ दावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं ईंदा रहिया आहिनि, पर हतमी डील कॾहिं थींदी, मुकमल तौर ते ख़िते में अमन क़ाइमु कॾहिं थींदो, इहो हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। अॼु पाण जेकॾहिं ॾिसूं था पाकिस्तान जा जेके दिफ़ा वारा वज़ीर आहिनि ख्वाजा आसिफ़ साहब, उन्हनि बि कुझु देरि पहिरियों इहा दावा कई आहे त हतमी डील ईरान ऐं अमरीका जे विच में थी चुकी आहे, जल्द हुनजो ऐलान थींदो। ईरान कुझु ॾींहं पहिरियां 6 जेके शर्त हुआ, जेके उन्हनि 14 नुक़्तनि जो हिसो आहिनि, उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर रिपीट कयो हो। हाणे थिए छा पियो, सूरत हाल कहिड़े पासे वञे पई, प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु आबनाए हुर्मुज़ जे हवाले सां जेको ईरान ऐं ओमान जे विच में मुआहिदो थियणु वियो पिए, जंहिंजे लाइ बि चयो पियो त उहो जल्द हतमी शिकिल अख़्तियार करे वठंदो, उनजो ऐलान कॾहिं थींदो, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं गॾोगॾु जॾहिं ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं, प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे, ख़ासि तौर ते तहरीक इंसाफ़ जा जेके मामला आहिनि, लॉन्ग मार्च जा ऐलान, उनखां पोइ सुहेल आफ़रीदी साहब जा इंटरव्यू जेके आहिनि, उनजी हिकिड़ी सीरीज़ शुरू थी आहे, त उन सां बि सवाल पैदा था थियनि त छा PTI खे ॿीहर स्पेस ॾिनो पियो वञे, ऐं ही जेको लॉन्ग मार्च हूंदो उन मां कहिड़ा नतीजा तहरीक इंसाफ़ हासिल करणु चाहे थी। इन लॉन्ग मार्च जे वेझो अचण दौरान छा ख़ान साहब जी फैमिली या अॻवाननि सां मुलाक़ात कराई वेंदी या न, ऐं गॾोगॾु नवनि सूबनि वारो जेको बहस आहे उन ते बि पाण ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचूं था प्रोग्राम जे पहिरें हिसे ते, ईरान ऐं अमरीका जी सूरत हाल। ईरान जी जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे उनखे बि सम्झंदासीं। अज़ीम सब्ज़वारी साहब सीनियर तर्जुमेगार आहिनि, उहे तेहरान मंझां वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि। अज़ीम सब्ज़वारी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला, थैंक यू सो मच। आपसे समझना चाहेंगे क्या हालात हैं, पहले तो ईरान की सूरत हाल अगर समझना चाहें, वहाँ के लोगों की ज़िंदगी कैसी गुजर रही है। जंग के दौरान भी हमने देखा कि मोराल बहुत ही हाई था, अब हालात वहाँ पर कैसे हैं, एक तो ये समझेंगे। फिर दूसरा, ये जो डील के डेली बेसिस पर हम दावे सुन रहे हैं कि भाई हतमी डील होने वाली है, अब ऐलान होगा, चीज़ें मुकम्मल हो चुकी हैं, कभी ट्रंप साहब दावा करता है, कभी दूसरे जो फरीकैन हैं, जैसे आज ख्वाजा आसिफ साहब का बयान आया जो पाकिस्तान के दिफा वाले वज़ीर हैं कि डील हो चुकी है, मतलब फ़ाइनल हो चुकी है, बस ऐलान होने को है। तो आपको भी लगता है कि सूरत हाल ऐसी है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सबसे पहले वालेकुम आपकी अस्सलाम। खिदमत में भी है और सलाम आपके नाज़रीन की खिदमत में भी है। वालेकुम अस्सलाम। जाहिर है कि आपने पहले जिस सवाल का जो आपका पहला हिस्सा है ईरान की सूरत हाल के हवाले से, देखिए जैसा कि आपने भी इशारा किया अपने इंट्रो के अंदर कि ईरान जंग के दौरान भी ईरान के अंदर जो सूरत हाल थी पूरी तरह से कंट्रोल में थी। लोगों के अंदर अपने वतन के दिफा के हवाले से बड़ा जोश व जज्बा था और उनके अंदर यूनिटी थी। ये यूनिटी अब भी बरकरार है और जो उमूमी हालात हैं ईरान के वो पूरी तरह से नॉर्मलाइज हैं। और इस बात को हम मद्देनजर रख सकते हैं कि ज़ाहिर है कि जब कोई मुल्क जंग में हो सही। तो उसको मुख्तलिफ तरह की मुश्किलात, खास तौर से इक़्तिसादी और माशी मुश्किलात जो हैं दरपेश हो सकती हैं। तो इससे इस्तिस्ना का मैं इनकार नहीं करूँगा, लेकिन इस तमाम चीज़ों के बावजूद ईरान के किसी भी इलाके से, किसी भी शहर में जो अशियाए सर्फ हैं या ज़रूरत की अशियाएँ, उनकी कोई किल्लत नहीं है। मार्केट में वाफिर मकदार में दस्तयाब हैं और कीमतों में उतार चढ़ाव मुमकिन है कि रहे, लेकिन ऐसा नहीं है कि कोई चीज़ जो है उसकी शॉर्टेज हुई हो। हत्ता कि इस दौरान तमाम तर जंग के बावजूद ईरान में बिजली का शॉर्टफॉल भी जो है उस तरह से देखने में नहीं आया कि जिस तरह से कुर्ब जवार के ममालिक में बाज़ दफ़ा इत्तलात आती हैं। सही। और जिन जगहों पर अमरीकी स्ट्राइक के नतीजे में ब्रेक डाउन हुआ, वो विद इन यानी आवर या कम से कम 2 से 3 घंटे के अंदर अंदर उसको ओवरकम कर लिया गया और सही। वहां पर बिजली जो है बहाल हो गई। इसी तरह पुलों और बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर को जो उन्होंने तबाह किया था वो सबके सब अब रीबिल्ड हो चुके हैं अपनी जगह के ऊपर, क्योंकि फौरी तौर पर एक्शन लिया जा रहा है कि जहां पर भी कोई तकरीबी कार्रवाई होती है अमेरिका या उसके इत्तेहादियों की तरफ से, तो फौरी तौर पर उसको जो है यानी बम्बार्टमेंट के बाद वहां पर तामीर नौ का अमल जो है वो शुरू कर दिया जाता है। तो लिहाजा वो जो पुल और जो चीज़ें उन्होंने तबाह की थी वो भी जो है रिनोवेट हो गई, जो बुनियादी तौर पर लॉजिस्टिक के लिए ज़रूरी होती है। रही बात मुआहदे की, तो जाहिर है कि ईरान और अमेरिका के दरमियान इस्लामाबाद मुआहदा तो मौजूद है और इस्लामाबाद डिक्लेरेशन के नाम से, और इस डिक्लेरेशन की जो 14 निकात हैं
ان نکات پر اتفاق رائے ہوا تھا، اور یہ کوئی نئے معاہدے کی تو بات میں نہیں سمجھتا کہ کوئی ہے موجود. اور اصل بات یہ ہے ہماری نظر میں کہ کیا امریکہ اعلان اسلام آباد یا اسلام آباد ڈکلیریشن یا ایم او یو پر واپس آئے گا اور اس کی شرطوں پر عمل کرے گا، یا پھر اس کی وائلیشن کا سلسلہ وہ اسی طرح جاری رکھے گا جیسے اس نے کیا. تو اصل مسئلہ ڈیل کا نہیں ہے. ٹھیک ہے، جو بات خواجہ آصف صاحب نے کہی ہے یا بعض دیگران نے کہی ہے وہ اپنی جگہ پر شاید اس بات کی ہو کہ انڈرسٹینڈنگ جو ہے وہ ڈیولپ ہو سکتی ہے دونوں امریکہ اور ایران کے درمیان، کہ وہ امریکہ اس بات کی آمادگی ظاہر کرے کہ میں اس ایم او یو پر دوبارہ آنے کی تیار ہوں. ظاہر ہے کہ اگلی ڈیل جو ہے کوئی مستحکم یا کانکریٹ ڈیل جو ہے وہ اسی ایم او یو کی بنیاد پر تو ہونا تھی. اسی کے اندر یہ طے پایا تھا کہ اگر یہ 14 نکات جو ہیں پورے ہوتے ہیں اور اس میں سے پھر جو ہے وہ 60 دن کے اندر دونوں ممالک مذاکرات کے ذریعے سے کسی حتمی ڈیل تک پہنچنے کی کوشش کریں گے، جس کو امریکہ نے خلیج فارس میں وائلیٹ کر کے ختم کرنے کی کوشش بھی کی. ظاہر ہے کہ معاہدہ جو ہے پھر معطل ہو گیا یہ ایم او یو. اور ہم یہ جانتے ہیں کہ ایم او یو جو ہے بہرحال کسی بھی سمجھوتے کی ایک ادنا ترین یا مطلب یوں کہہ سکتے ہیں ہم کہ انتہائی نچلی ترین سطح ہوتی ہے، کوئی اسٹرانگ معاہدہ نہیں ہوتا. لہذا امریکہ نے تو اسی کو توڑ دیا کہ جو ایک ابتدائی ترین معاہدہ تھا اسی کی جو ہے وہ امریکہ نے خلاف ورزی کی اور ایران پر حملے بھی کیے جو تقریباً 17-18 دن تک جاری رہے. بالکل. ایران کی جو انہوں نے اپنے زوم میں ایران کی جو ملٹری کیپیبلٹیز تھیں، ایران کی جو میزائل کیپیبلٹیز تھیں، ان کو تباہ کرنے کا دعویٰ کیا، لیکن انہوں نے دیکھا کہ نہ تو وہ ایران کی جو ہے وہ بحریہ کو نابود کر پائے ہیں، نہ وہ ایران کی ڈرون ٹیکنالوجی کو، نہ ہی ایران کی لانچنگ پاور کو وہ ختم کر پائے ہیں. اور پھر انہوں نے دیکھا کہ اسی دوران ایران نے خطے میں جو امریکی اڈے تھے ان کو جو ہے وہ تاک کر نشانہ بنایا، اور عین اس وقت نشانہ بنایا کہ جب امریکہ وہاں پر جو ہے وہ موبلائزیشن کر رہا تھا اپنی، اور ڈپلائمنٹ وہاں ان کی جاری تھی. اس ڈپلائمنٹ کے دوران حملہ ہونا یہ اس بات کی علامت ہے کہ ایران فلی کیپیبل ہے، اس کی ملٹری بھی اسٹرانگ ہے، اس کی انٹیلیجنس بھی اسٹرانگ ہے. صحیح. تو اب یہ جو باتیں 2-3 دن پہلے بھی چلی، سلامتی کونسل جو ایران کی طرف سے 6 نکات کا ذکر ہو رہا ہے، اس میں بھی وہی جیسے ہم پروگرام سے پہلے بات کر رہے تھے سبزواری صاحب، دیکھتے ہیں کہ ایران نے کہا کہ جنگ جو مسلط ہے ایران پر اور ان کے اتحادیوں پر وہ بند کی جائے، بحری ناکہ بندی ختم ہو. اس کے ساتھ ساتھ ہم دیکھتے ہیں کہ پابندیوں کے خاتمے کی بات ہوئی، ہرجانے کی بات ہوئی، ریلیز جو منجمد اساد ہے وہ ریلیز ہونے کی بات ہوئی. اس پر آپ کو لگتا ہے کہ کوئی پیش رفت ہوئی ہوگی یا ہو رہی ہے؟ ایران کو کیا لگتا ہے کہ معاملات بہتری کی طرف جا رہے ہیں ویسے؟ دیکھیے، اب سے تھوڑی دیر پہلے قطر کی وزارت خارجہ نے بھی یہ دعویٰ کیا ہے کہ ایران اور عمان کے درمیان جو بات چیت چل رہی ہے وہ اپنے آخری مراحل میں. البتہ اس سے پہلے ایران کے وزیر خارجہ بھی یہ بات کہہ چکے ہیں کہ ظاہر ہے کہ یہ پارٹ آف دا ڈیل ہے. اس ڈیل کے اندر چونکہ خلیج فارس میں اور خاص طور سے آبنائے ہرمز میں جو 5ویں شق ہے اس کے اندر ایرانین ارینجمنٹ کا ذکر ہے، یعنی ایران کا انتظام اس علاقے پہ کہ جس کو آبنائے ہرمز کے نام سے جانا جاتا ہے. ظاہر ہے کہ ایران اور عمان دونوں اس کے پارٹنر ہیں، دونوں کا یہ مشترکہ ایک جو ہے ریجن ہے. البتہ اس کا جو زیادہ حصہ ہے وہ ایران کے ٹیریٹری میں آتا ہے، کم حصہ جو ہے وہ عمان کی ٹیریٹری کے اندر آتا ہے. لہذا ایران اور عمان اس پر بات چیت کر رہے ہیں کہ اس علاقے سے جو جہاز رانی ہے اس کو محفوظ طریقے سے کس طرح سے یقینی بنایا جا سکتا ہے. اور ساتھ ہی یہ کہ اس خطے کے ممالک، اور ظاہر ہے کہ ایران کے اوپر حملہ ہوا ہے، امریکہ اور اسرائیل نے حملہ کیا ایران کے خلاف، اور یہ حملہ کر کے انہوں نے اس علاقے کو جو ہے وہ اس کو ناامن بنایا ہے، غیر محفوظ بنایا ہے. لہذا اب اس کو محفوظ بنانا اس خطے کے ملکوں کی ذمہ داری ہے، اور خاص طور سے ایران اس بات کی اجازت نہیں دے گا کہ یہاں سے گزرنے والا کوئی بھی جہاز اس کی سلامتی کے لیے یا اس میں کوئی ایسا سامان موجود ہو جو اس کی سلامتی کے لیے خطرہ ہو. ایران اس کی شیورٹی چاہتا ہے. اچھا، تھوڑا اس کے روٹ جو معاہدہ ہو رہا ہے سبزواری صاحب سے سمجھیں گے کیا اس میں ہو رہا ہے؟ روٹس کی باتیں چل رہی ہیں کہ آئیں گے جہاز عمان کی طرف سے یا جائیں گے ایران کی طرف سے، کوئی نیا روٹ ہوگا. تھوڑا ہمارے ناظرین کو سمجھائیے گے کہ کیا طے ہو رہا ہے ایران اور عمان کے بیچ میں جو ڈیل ہو رہی ہے. دیکھیے، اگر آبنائے ہرمز کی آپ جغرافیائی پوزیشن کو دیکھیں تو اس کے اندر پہلے سے 2 روٹ موجود تھے. ایک روٹ جسے جو روایتی روٹ ہے جو ایران سے گزرتا ہے، یہاں ہی سے تقریباً تمام جہاز
پہلے جاتے رہے اور آتے رہے جنگ سے پہلے، جب تک امریکہ نے اس علاقے کے اندر بدماشی نہیں کی تھی، یا یہ صہیونی حکومت نے یہاں پر، یا اسرائیل نے اس علاقے کو بدامن نہیں بنایا تھا. صحیح. اس وقت تک تو یہاں سے جانا آنا جو تھا وہ سب کے لیے فری تھا، اور سب جا رہے تھے اور آ رہے تھے. ایران کی طرف سے کوئی پابندی نہیں تھی، نہ کوئی ٹیکس وصول کر رہا تھا ایران، نہ کوئی نگرانی کر رہا تھا. لیکن جب ایران کی سلامتی کے لیے خطرہ پیدا ہوا تو اب ظاہر ہے کہ یہ ضروری ہو گیا کہ یہاں سے جو بھی گزرے گا اس کو جو ہے وہ کنٹرول کیا جائے. تو ایران کی اس شمالی خلیج یعنی آبنائے ہرمز کا جو شمالی پات ہے وہ ایران کی ٹیریٹری میں آتا ہے، جہاں سے تقریباً تمام جہاز جو ہیں یہاں سے جانے اور آنے کا روٹ یہاں سے پہلے سے مقرر تھا، اور ایک فاصلے سے، ایک ڈسٹینس کے ذریعے سے جہاز جو ہے وہ اس علاقے میں آمد رفت کرتے ہیں. ڈیپ بھی ہے یہ علاقہ، یہاں سے ہیوی شپس جو ہیں گزر سکتے ہیں. لیکن عمان کا ایک جو جنوبی روٹ ہے جو عمان کی جانب سے گزرتا ہے وہ محض صرف ایک روٹ ہے کہ جس میں ایک وقت میں صرف ایک جہاز آ سکتا ہے یا جا سکتا ہے، اور انتہائی ڈیپ بھی نہیں، لہٰذا ہیوی شپ جو ہیں وہاں سے گزر نہیں سکتے ہیں. اب بات چیت یہ ہو رہی ہے کہ ایک کوئی نیا روٹ جو ہے وہ تلاش کیا جائے اسی خطے کے اندر، ایک ایسا روٹ کہ جس پر دونوں فریق جو ہیں، جو ایران اور عمان ہیں، جن کی اس علاقے پر عملداری ہے اور جن کا حق بنتا ہے اس علاقے کو کنٹرول کرنا، اور یا اس علاقے کے اندر جو ہے وہ جو آمد و رفت جو ہے وہ نگرانی کرنا، تو اس پر وہ بات چیت ہو رہی ہے. جو کچھ نقشے ایران اور عمان کی جو فوج ہے اور سیکورٹی ادارے ہیں ان کے درمیان اس پر تبادلہ خیال ہوا ہے، اور اس کو جو ہے فائنلائز کیا جا رہا ہے کہ کس طرح سے اس علاقے کی مشترکہ نگرانی کی جائے. اور یہاں سے گزرنے والے جہاز جو ہیں اگر ان سے ہم کوئی سروس چارجز وصول کرنا چاہتے ہیں تو اس کا میکانزم کیا ہوگا، سروسز کس طرح سے لی جائیں گی اور کس بنیاد پر وہ سروسز لی جائیں گی. لیکن ایک بات طے ہے کہ اگر کوئی یہ سمجھ رہا ہے کہ آبنائے ہرمز ایران کے ساتھ جنگ سے پہلے والی پوزیشن میں واپس پہنچ جائے گا کہ جو فریلی جو ہے یہاں سے کوئی گزر سکے گا، یا جیسے اس کے کنٹرول کی باتیں ہو رہی ہے کہ کنٹرول ایران سے لے لیا جائے، کنٹرول کا مین مسئلہ تو وہی ہے نا. ہاں بالکل نہیں، بالکل یہ اس کا تو یہ تو خیر امکان ہی نہیں کہ یہ پوزیشن، میں اسی جانب اشارہ کر رہا ہوں کہ یہ پوزیشن جو ہے کہ آبنائے ہرمز ایران کے خلاف اس حالیہ جنگ سے پہلے والی پوزیشن پر پلٹ جائے، یہ ناممکن ہے. اور اس کو اگر کوئی اپنے ذہن میں رکھا ہے تو میرا خیال ہے کہ وہ میں یہ سمجھتا ہوں کہ احمقوں کی جنت میں رہے. ایران کسی صورت میں اب اپنی سلامتی کے لیے ایک انچ خطرہ بھی جو ہے اس علاقے کے اندر پیدا ہونے کی اجازت نہیں دے گا. اور ایران اس بات کو پچھلے دنوں یعنی تقریباً جو ایران اور امریکہ کے درمیان جو حالیہ ٹک ٹاک چلی ہے، یعنی یوں سمجھ لیجئے کہ پنگ پونگ جنگ جو ہوئی ہے اس کے اندر کہ جب امریکہ حملے کر رہا تھا ایران اس کا جواب دے رہا تھا، اب اس کے بعد ایران نے اپنی اسٹریٹجی بھی بدل دی ہے. اور جیسا کہ میں نے شاید آپ کے پچھلے پروگرام میں بھی ذکر کیا تھا، اب ایران صرف اس بات کا انتظار نہیں کرے گا کہ اس پر حملہ ہو تو وہ جواب دے. صحیح. ایران اپنے دفاع کے لیے اب پیشگی حملے بھی کرے گا، جیسا کہ اس نے جارڈن میں کیا، اور اس سے پہلے اس نے کویت اور بحرین میں امریکہ کے 5th فلیٹ کو قبل اس کی کہ وہ موبلائزیشن کرتے وہاں پر نشانہ بنا. صحیح. اچھا سبزواری صاحب، یہ جو اسلام آباد معاہدہ یا ڈیل کا لفظ تو ٹرمپ صاحب استعمال کرتے ہیں، ہم تو معاہدہ کہتے ہیں، وہ جب ہوا تھا امن معاہدہ تو 60 ڈیز کی جو تاریخ دی جا رہی تھی وہ بھی مڈ آف اگست میں پوری ہو رہی تھی، لیکن اس بیچ میں امریکہ نے نئے حملے کر دیے. تو مڈ آف اگست کا ابھی بھی انتظار کیا جا رہا ہے، کچھ ہفتہ ڈیڑھ ہے. تو آپ کو لگتا ہے کہ اس بیچ میں کچھ صورتحال بہتر ہوگی اور وہ جو 60 ڈیز تھے اس کے بیچ میں ہی کوئی بہتری کی طرف کوئی امن معاہدہ ہو جائے گا؟ دیکھیے، جو اسلام آباد MOU تھا اس کے اندر ایک کلاز یہ بھی تھا کہ یہ 60 دن کی مہلت مقرر کی گئی ہے، لیکن اگر فریقین چاہیں گے تو اس میں اضافہ بھی کیا جا سکتا ہے اس مدت میں. تو یہ تو کوئی ایسی قید موجود نہیں ہے کہ ہم یعنی اگر 60 روز کی مدت اگست والی پوری ہو جاتی ہے تو اسی درمیانی جو ہے وہ کوئی ڈیل کرنی ہے. اگر دونوں فریق سمجھتے ہیں کہ بات چیت کو آگے لے کر چلا جا سکتا ہے اور کسی نتیجے تک پہنچا جا سکتا ہے اور ڈپلومیسی جو ہے اس کے ذریعے سے معاملات طے ہو سکتے ہیں، تو میں سمجھتا ہوں کہ اس میں کوئی قباحت ہے بھی نہیں، اور نہ ہی معاہدے کے اندر یا MOU میں ایسی کوئی رکاوٹ موجود ہے، بلکہ یہ میکینزم مد نظر رکھا گیا اس کے اندر کہ اگر جو ہے ٹائم بڑھانے کی ضرورت پڑ جائے تو فریقین باہمی اتفاق رائے سے اس کو بڑھا بھی سکتے ہیں. تو میں سمجھتا ہوں کہ یہ تو ایک اچھی پیش رفت ہے. اگر امریکہ
اسی ایم او یو پر کہ جس ایم او یو پر اس نے دستخط کیے ہیں، اس ایم او یو پر اگر وہ واپس آتا ہے تو اس کو اپنے وعدوں پر عمل کرنا ہوگا، جس کی جانب پچھلے دنوں ایران کی سپریم نیشنل سیکورٹی کونسل کے جو سیکریٹری تھے انہوں نے اپنے ٹویٹ میں بھی ان 6 نکات کا جس کی جانب آپ نے اشارہ کیا ان کو انہوں نے بیان کیا۔ ظاہر ہے کہ یہ پہلی شرط تھی کہ تمام فرنٹس کے اوپر جو ہے وہ جنگ بند ہونی چاہیے انکلوڈنگ لبنان، اس کے ساتھ ایران کے جو اثاثے ہیں وہ ریلیز ہونے چاہیے اور ایران کا سمندری محاصرہ ختم ہونا چاہیے، ساری بلاکٹ اس کے اندر موجود تھی، سینکشنز جو ہیں ایران کے اوپر عائد ہیں وہ ہٹنا چاہیے۔ تو یہ ساری شرائط اب بھی اسی ایم او یو کا ہی حصہ ہے نا، کہ جس ایم او یو کے تحت امریکہ ڈیل یا بات چیت کو آگے بڑھانا چاہتا ہے۔ بالکل تو ایران کی طرف سے تو کوئی رکاوٹ نہیں ہے ڈپلومیسی میں، اور ایران واضح بھی کر چکا ہے کہ کوئی مسئلہ نہیں ہے، اگر امریکہ ڈیل پر واپس آنا چاہتا ہے جو بقول ان کے ڈیل ہے تو آئیں، وہ اس معاہدے کے اوپر عمل کریں، اپنے وعدے پورے کریں، ایران آگے بڑھنے کے لیے تیار۔ ٹھیک، اچھا اب آ جاتے ہیں یہ جو مکہ ڈیفنس ایگریمنٹ ہوا ہے پاکستان، سعودیہ اور ترکی کے بیچ میں، ایران میں کیسے دیکھا جا رہا ہے سر اس کو؟ حکومتی لیول پر تو کل بیان آ چکا تھا، بقائی صاحب نے وضاحت دی تھی، عام لوگ اس کو کیسے دیکھ رہے ہیں؟ کیونکہ سوشل میڈیا پہ ہم نے دیکھا 2-3 دن اس طرح کے بھی جو ایران سے ریلیٹڈ پیج تھے وہاں پہ تنقید ہو رہی تھی کہ شاید یہ ایران کے حوالے سے ہو رہا ہے معاہدہ، ایران کے خلاف ہو رہا ہے، تو کیسا دیکھا جا رہا ہے اس 3 ملکی جو دفاعی معاہدہ ہے اس کو؟ دیکھیے آپ نے اشارہ کیا، ایران کی وزارت خارجہ کے ترجمان نے گزشتہ روز بیان دیا، ظاہر ہے کہ اس کے بعد تو تقریباً بہت سارے اگر خدشات تھے بھی صحافتی حلقوں کے اندر یا جرنلی اگر پبلک کے اندر، تو وہ اب تقریباً جو ہے وہ دور ہو گئے۔ اور ایران پہلے بھی واضح کر چکا ہے کہ اس خطے کے اندر جو سلامتی کا معاملہ ہے، خطے کی سلامتی کا معاملہ ہے، وہ خطے کے ممالک اگر مل کر طے کر لیتے ہیں تو اس میں کوئی حرج نہیں ہے۔ اور ایران اس سے پہلے کہ یہ معاہدہ ہو، اس سے پہلے ایران خلیج فارس تعاون کونسل یعنی 6 جو ان کے ممبرز ہیں پلس ایران اور عراق پر مشتمل ایک انیشیٹو جس کو اس نے ہرمز پلان کا نام دیا تھا، یہ پیش کر چکا تھا۔ تقریباً کوئی 8 سے 10 سال پہلے ایران نے یہ منصوبہ جو ہے خلیج فارس تعاون کونسل کو پیش کیا تھا کہ آئیے ہم مل کر، یعنی خلیج فارس تعاون کونسل کے ممالک جس میں سعودی عرب، عمان، بحرین، کویت اور قطر شامل ہیں، پلس عراق اور ایران جو خلیج فارس جن کا ساحل ہے، صحیح، تو یہ مل کر اس علاقے کی سیکورٹی کو یقینی بنانے کے لیے کوئی مشترکہ میکانزم تیار کرتے ہیں، اور اس کی بنیاد پر ہم چاہتے ہیں کہ اس علاقے سے آپ جو ہیں وہ جو بیرونی مداخلت ہے اس کا خاتمہ کیا جا سکے۔ اور ایران بھی یہ سمجھتا ہے کہ اگر بیرونی مداخلت نہ ہو تو جو خواہ کی جو ایک فوبیا، ایرانوفوبیا اس علاقے کے اندر پھیلایا گیا ہے، اس کو جو ہے وہ دور کرنے میں مدد ملے گی۔ اور اگر خطے کے ممالک چاہیں تو یہ کام بہت آسانی کے ساتھ ہو سکتا ہے، کوئی ایسا مسئلہ نہیں ہے، کیونکہ اس کی سلامتی جو ہے وہ ان کے ممالک کی اپنی ذمہ داری ہونی چاہیے، نہ کہ بیرونی دنیا کے اوپر اگر ہم انہیں ساتھ کریں۔ اچھا، جب یہ معاہدہ ہوا تو ہم نے دیکھا کہ اسحاق ڈار صاحب نے کہا تھا کہ دوسرے ممالک بھی اس کا حصہ ہو سکتے ہیں، اور آج یہ بھی خبر آئی کہ اسحاق ڈار صاحب کا عباس عراقچی صاحب سے رابطہ ہوا ہے، تو اس بات کا کتنا امکان ہے کہ آگے چل کے ایران بھی اس معاہدے کا حصہ ہو؟ اچھا، آپ نے بڑا اچھا سوال کیا۔ اسحاق ڈار صاحب کی آج بات چیت ہوئی ہے ایران کے وزیر خارجہ سے، اور اب سے تھوڑی دیر پہلے میں آپ کو شیئر کرتا چلوں کہ پاکستان کے وزیر داخلہ جناب محسن نقوی صاحب اس وقت تہران پہنچ چکے ہیں، اور وہ یہاں پر ایرانی حکام سے بات چیت کریں گے، اور اس بات چیت میں یقیناً جہاں دو طرفہ معاملات پر بات چیت ہوگی، ایران اور پاکستان ریلیشنز پر بات چیت ہوگی، خاص طور سے ایران اور پاکستان کے درمیان جو تجارت کا معاملہ ہے اس پر یقیناً پیش رفت ہوگی، آزاد تجارتی معاہدے کے بارے میں جو معاملات ہیں اور جو اس کے لیے ضروری سرحدی حفاظت یا جو سیکورٹی میکانزم ہے اس پر یقیناً بات چیت ہوگی۔ اور ظاہر کے ساتھ ساتھ اس معاملے پر بھی بات چیت ہوگی کہ جو پاکستان کی میڈیشن کے اندر جو ڈیل یا معاہدہ امریکہ کے ساتھ ہوا ہے اور جو بات چیت اور پیغامات کا تبادلہ جاری ہے وہ بھی یقیناً اپنے اس پر جائے گا۔ جہاں تک آپ نے سوال کیا کہ کیا خطے کے دیگر ممالک یا ایران اس میں شامل ہو سکتا ہے یا نہیں، یہ یقیناً میں سمجھتا ہوں کہ دیکھیے جو یہ معاہدہ ہے ایران، معاف کیجیے گا، پاکستان اور سعودی عرب اور ترکیہ اور سعودی عرب کے درمیان، ترکی کے درمیان، اس معاہدے کے اندر یقیناً کمی ہے۔ اس خطے کے اندر
ایران ایک طاقتور ملک ہے اور اس کے بغیر اس علاقے کے اندر یعنی کوئی بھی جو سیکورٹی پلان ہے یا کوئی بھی منصوبہ ہے یا کوئی بھی ارینجمنٹ ہے اتحاد ہے وہ ناقص رہے گا. دوسرا اس کے اندر ایک اہم جو گیپ ہے وہ مصر کا ہے. صحیح. مصر بھی اس علاقے کی ایک طاقتور ملک ہے. اگر براڈ بیس پر ہم اس کو دیکھیں، ایک وسیع تناظر میں اس کو دیکھنے کی کوشش کریں تو میں سمجھتا ہوں کہ اس میں کم سے کم ان دو ممالک کی شمولیت جو ہے وہ اگر آتی ہے تو وہ اس کو مزید پائیدار بنا سکتی ہے اس معاہدے کو، اور یہ ارینجمنٹ جو ہے وہ آگے چل کر جو ہے وہ ایک اچھی پیش رفت کی جانب گامزن ہو سکتا ہے. اور بہت اچھی بات ہے کہ اگر خطے کے ممالک اس نتیجے پر پہنچے ہیں کہ خطے کی سلامتی جو ہے وہ دلالوں سے خریدی نہیں جا سکتی، وہ بھی جو 7 سمندر پار سے آ کر دلالی کرنے والے، آپ کو لگتا ہے کہ اس طرح کے جو معاہدے ہو رہے ہیں، اس طرح کے معاہدوں سے امریکہ کے جو اڈے ہیں ان کے خاتمے میں فیوچر میں کوئی مدد ملے گی، یا امریکہ کا جو تسلط ہے مڈل ایسٹ میں اس کے خاتمے میں کوئی مدد ہوگی؟ دیکھیے یہ جو جنگ ہے، اس جنگ نے جو ایران کے خلاف امریکہ اور اسرائیل نے شروع کی تھی، اس نے بہت کچھ جو ہے وہ واضح کر دیا ہے. خطہ جو ہے وہ نئے جیو اسٹریٹجک اور نئے جو ہے وہ جیو سیکورٹی کی طرف بڑھ رہا ہے. ان کو احساس اگر یہ بات کا ہو گیا ہے ممالک کو، ہمارے پڑوسیوں کو، ہمارے بھائیوں کو، کہ اس خطے کے اندر اگر ہم نے امریکہ سے سلامتی خریدی تھی اور اس کے لیے ہم نے بھاری قیمت بھی ادا کی تھی، تو اس نے تو ہماری سلامتی کا تحفظ نہیں کیا. صحیح. اس نے اسرائیل کا تحفظ کیا نا. اس نے صرف اسرائیل کا تحفظ کیا. وہ تمام ایکوپمنٹس جس کے پیسے اس نے ان ممالک سے لیے، جس کا اخراجات اس نے ان ممالک سے لیے، جس کا کرایہ وہ وصول کر رہے ہیں اور ان کی سرزمین میں بیٹھے رہے، صحیح، اس کے باوجود انہوں نے ان کا دفاع نہیں کیا. تو بس اگر وہ یہ سمجھتے ہیں تو یہ بڑی خوشایند پیش رفت کہ اگر وہ یہ سمجھتے ہیں. اور دوسری چیز یہ کہ ایران نے اس علاقے کے اندر امریکی اڈوں کے اوپر حملہ کر کے اور ان کو تباہ کر کے اس علاقے کے ممالک کو امریکی تسلط سے آزاد کرانے کا قدم رکھ دیا ہے. صحیح. انیشیٹو لے لیا ایران نے، پہل کر دی ہے ایران نے. اب تو ان کے پاس بڑا اچھا موقع ہے امریکہ سے جان چھڑانے کا اور اپنے پیروں پر کھڑے ہونے کا. جیسا کہ عباس راغچی صاحب نے 2 دن پہلے جو ٹویٹ کیا تھا اس ایگریمنٹ کے فوراً بعد، اور انہوں نے کہا تھا کہ اب وقت آ گیا ہے کہ خطے کے ممالک اپنے پیروں پر کھڑے ہوں اپنی سلامتی کے لیے، اپنے مفادات کا تحفظ خود کر. اور ایران اس کے لیے پوری طرح سے تیار ہے. پہلے بھی ایران اس بات کی آفر کر چکا ہے، جیسا کہ میں نے عرض کیا کہ 6+2 کی جو منصوبہ تھا، اور یہ پیس پلان اب بھی موجود ہے ایران کہتا ہے، اور اس کو جو ہے اپ ڈیٹ کیا جا سکتا ہے. یعنی اس پلان میں جو انہوں نے 15 سال 12 سال پہلے پیش کیا تھا، اس میں جو ہے اس کو اب مزید اپ ڈیٹ کر کے اس کو رینوویٹ کر کے اس پر بھی عمل درآمد کیا جا سکتا ہے. تو ایران اس کے لیے تیار ہے. ٹھیک ہے سبزواری صاحب، بہت شکریہ، آپ نے ہمارے لیے وقت نکالا. ناظرین، عظیم سبزواری صاحب جو تجزیو وہاں جو ساموں ہے، ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में सूरत-हाल कहिड़ो रुख अख़्तियार करे थी, ख़िते जा ॿिया कहिड़ा मुल्क जेको आहिनि हिन मुआहिदे जो हिसो थियनि था. गॾोगॾु इहो बि ॾिसणो आहे त फाइनल जेको मुआहिदो आहे ईरान ऐं अमेरिका जे विच में उहो कॾहिं ते थिए थो. मिड ऑफ अगस्त ताईं ऐं 60 डेज़ मुकमल थियनि था. हिन खां अॻिते बि बिल्कुलु टाइम जी का पाबंदी कोन्हे, पर मुआहिदो जेकॾहिं थिए थो त उहो ज़ाहिर आहे ख़िते जे लाइ बहितर हूंदो. सो उन ते ई पाण ॻाल्हाईंदासीं. हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं त पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं. जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में तव्हांखे चऊं था भली कार. जीअं ब्रेक ते वञण वक़्तु तव्हांखे ॿुधायोसीं त वापसि ईंदासीं. जेका पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं थी सूरत हाल कहिड़ो रुख अख़्तियार करणु वञे पई. सो ॻाल्हि ॿोल जे लाइ सीनियर सहाफ़ी, तज्ज़िया निगार ऐं एंकर पर्सन मंज़ूर शेख साहब जेके आहिनि उहे असां सां हींअर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि. मंज़ूर शेख साहब, तमामु घणी महिरबानी साईं, अवां असां लाइ वक़्तु कढियो. अवां खां सम्झणु चाहियूं हीउ जेको सूबनि वारो मामिलो आहे, अञा पाण ॾिसूं पिया पलीअ साहब जे बि कल्ह जेका हेयरिंग थी NCCI में, ॿिया मुख़्तलिफ़ मामला बि आहिनि, ऐं नसीर मेमन साहब जो बि अॼु हिकिड़ो आर्टिकल ज़बरदस्त गुज़रियो आहे त जेके नफ़्सियाती हरबा माज़ी में बि असां ॾिठा आहिनि ताक़तवर इदारनि इस्तेमालु कया आहिनि. सो हाणे बि कुझु दुरियुनि जो ख़्यालु आहे त हीउ जेको सूबनि वारो बयानु ॾिनो वियो, इहो हिकिड़ो सिंध ते ॼण त नफ़्सियाती तौर ते हरबो इस्तेमालु करण जी कोशिशि कई वई आहे. कुझु चवनि था इन जे पसे पर्दा कुझु ॿियूं शयूं हू करणु चाहिनि था या ध्यानु हटाइण जे लाइ आहे. अव्हां खे हीअ सॼी मश्क छा पई नज़र अचे सर?
त इहा छो शुरू कई वई आहे? नसीब तव्हांजी महिरबानी। आउं सम्झां थो त मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे उहो इहो त जेकॾहिं पाकिस्तान जी जेकॾहिं हिस्ट्री पाण ॾिसंदासीं त हिकिड़ी ॻाल्हि त नसीर साहब वारी ॻाल्हि में ज़ाहिर ॻाल्हि आहे वज़न आहे, पर दिस इज़ नॉट फॉर द फर्स्ट टाइम। पाकिस्तान जी सॼी पॉलिटिकल हिस्ट्री में सिंध सां थींदड़ जेके बि शयूं आहिनि उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे नफ़सियाती जंग हुई वॾे पैमाने ते, ऐं सिंधी माण्हू जेको आहे उहो पाकिस्तान जा ही 79 साल जेके आहिनि उन नफ़सियाती जंग में ई रहियो आहे। कॾहिं बि को अहिड़ा साल न आया आहिनि जो चइजे त हाणे सिंधी माण्हुनि खे थोरो रिलैक्स टाइम मिलियो आहे। सही, हिकिड़ी ॻाल्हि पॉइंट नंबर 1। तंहिंजे करे वक़्त सां गॾोगॾु मीडिया ऐं जेको वधीक उनजो जेको पराडो या जेको उनजो खड़को आहे, सही, उनजे करे असांखे इहो लॻे थो त हिन दफ़े शायदि वधीक नफ़सियाती जंग आहे। पर कॾहिं बि सॼी पाकिस्तान जी हिस्ट्री में सिंधियुनि ते जेका इहा सदाई तलवार लटकाईंदा आहियूं त तव्हांखे असां हेतिरनि जेको आहे उहो टुकड़नि में विराईंदासीं, तव्हांखे असां हीअं कंदासीं, तव्हांखे हूअं कंदासीं, उहो त कॾहिं बि रुके ई न आहे। सो हिकिड़ी ॻाल्हि हीअ हिकिड़ी हुनजी कंटिन्यूएशन आहे। ॿियो हिनजो एस्पेक्ट इम्पोर्टेंट इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेके आहिनि स्टेब्लिश्ड जेके मार्शल लॉ या डिक्टेटरशिप जा जेके दौर आहिनि, राइट फ्रॉम अयूब खान खां वठी वीदे मुशरफ ऐं अॼोको दौर बि प्रैक्टिकली डिक्टेटरशिप जो ई दौर आहे। सही। हाणे इन में जॾहिं जॾहिं बि जेके डिक्टेटर्स हुजनि था जिन वटि पावर जेको आहे उहो सेंटर्ड हुजे थो, उन्हनि खे रीजनल या इंटरनेशनल जेके वॾा क्राइसिस अचनि था न, उन में जॾहिं उन्हनि खां सर्विसिस वरितियूं थियूं वञनि, सही, ऐं उन्हनि सर्विसिस जे नतीजे में उन्हनि खे पैसा ऐं लिफ्ट मिले थी, त पोइ उहो जेको डिक्टेटर आहे, उहो जेको लीडर आहे, उनखे फौरी तौर ते उहा ख़्वाहिश थी थिए त आउं हाणे तमामु वॾो पावरफुल थी वियो आहियां, त बाक़ी जेको सिविलियन आर्डर आहे न, जेको स्पेस बचे थो, सही, उहो बि मूंखे ग्रेप करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां सभिनी डिक्टेटर्स खे तव्हां ॾिसंदव त सभिनी ईअं कयो आहे। इंट्रेस्टिंग क़िस्म जी ॻाल्हि आहे, सम्झो। ऐं उन्हनि सभिनी जो वरी जेको अंजाम थियो आहे उहो बि पाण ॾिठियूं वेठा आहियूं। उहो हाणे अंजाम त उन्हनि खे पाण खे बि ख़बर आहे, सम्झो। सोचण जो मतिलबु आहे त जेके बि इन टाइप हुकुमरान थियनि था, इहो पाकिस्तान जे अंदरि त हिकिड़ो सिधो सओं जेको आहे उहो हिस्टोरिक ट्रेंड आहे, सम्झो। अच्छा, पोइ जॾहिं उहो अचनि था त पोइ फौरी तौर ते हुननि खे इहो परेशानी थिए थी त जेकॾहिं मिसाल बाक़ी असां सिविलियन जेको स्पेस आहे उहो जेकॾहिं असां इंक्रोच था कयूं, त हाणे उनजे पोयां जेकी आहे उनजी जेका लेजिटिमेसी छा हुजणु घुरिजे। सही। पोइ हू डायरेक्ट पाण वटां जेके आहिनि उहे स्ट्रिंग्स हिकिड़ियूं ठाहिनि था ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा निज़ाम जेके आहिनि उहे घड़नि था, को लोकल गवर्नमेंट, को डेमोक्रेसीज़, को फलाण, को तीर, को मटीर, ठीकु आहे। हाणे उन में सदाई पाकिस्तान जी तारीख़ में जेके प्रोविंसिस आहिनि, जेके बेसिकली रियासतुनि जे तौर ते पाकिस्तान में गॾु थिया आहिनि, उन्हनि जे पावर खे जेकॾहिं तव्हां विच मां कट न कंदव त पोइ तव्हांजी लेजिटिमेसी ठहे नथी। हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे। ॿियो एस्पेक्ट इम्पोर्टेंट इहो आहे त वक़्त सां गॾोगॾु पाकिस्तान जे अंदरि जेके बि रिसर्चर आहिनि, जेके बि दानिश्वर आहिनि, उहे हिकिड़ी शइ ते जेके आहिनि उहे बज़िद आहिनि, बाक़ाइदा कंसीडर्ड ओपिनियन आहे उन्हनि जो त पाकिस्तान जी जेका रियासत आहे उहा कहिड़े क़िस्म जी रियासत आहे, इहो अञा ताईं 80 सालनि में डिसाइड ई न थी सघियो आहे। सही। न इहा फेडरेशन आहे कंहिं बि शक्ल में, न का इहा जेको आहे नालो छा अथसि को प्रेसिडेंशियल निज़ाम टाइप का को सिस्टम आहे। यानी हिते इहो आहे त जेको सूट करे थो हुकुमरान खे उहो पंहिंजे तौर ते हिकिड़ो जेको आहे उहो मिक्स प्लेट जो सिस्टम ठाहे उहो हलाए थो। ऐं अॼु त सूरत हाल अहिड़ी थी आहे त पाकिस्तान जी तारीख़ में जेका पार्लियामेंट आहे पाकिस्तान जी, सही, उहा उनखे पाण जेको चवंदासीं त रबड़ स्टेप में न आहे। आई डोंट नो कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कजे। तव्हां वटि जेकर को प्रॉपर लफ़्ज़ आहे त उहो मूंखे ॿुधाईंदा। मक़सदु जंहिं क़िस्म जी हीअ पार्लियामेंट आहे
जिते का बि तरमीम का बि शइ अचे थी उहा मेंबरनि खे ख़बर ई न आहे त हू छा ते हथ मथे था कनि। सही, हुननि खे पढ़ण लाइ कोन था ॾियनि। पढ़ण छा आहे कि त घणनि खे पढ़ण बि नथी अचे, इहो बि प्रॉब्लम आहे सम्झो। पर मोज़िज़ महिमाननि जी हा तौहीन न कयो, किथे वरी पोइ नोटिस न अची वञनि। ॾिसो नोटिस अचे त पोइ असां पाण सभई गॾिजी जेके आहिनि उहे 50 माण्हुनि खां पढ़ाईंदासीं त ख़बर पइजी वेंदी, उहो मसइलो न आहे। सही, पर ॻाल्हि सां गॾो इहो आहे त भला जेको पढ़ अचे न अचे भला ॿिए कंहिं खां पुछी वठिबो, सही, पर सवाल इहो आहे त उहो कागज़ तव्हांजे हथ में अचे। ठीकु आहे, हाणे सूरत हाल अहिड़ी थी वई। ॿियो हिन जो पासो इहो आहे त पार्लियामेंट में वेठल माण्हू जेके आहिनि उहे पॉलिटिकल पार्टी सां तालुक था रखनि। ऐं पाकिस्तान जी ताज़ी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त 2 इस्टेब्लिश्ड पॉलिटिकल पार्टीज़ जेके जिन जी जेकी आहे उहा मज़ामत जी थोरी घणी तारीख़ आहे। हिकिड़ी पार्टीअ त वोटनि जी शक्ल में पंहिंजो सॼो ख़ानदान शहीद कराए। बिल्कुलु ठीकु आहे। हाणे पाकिस्तान जी हिस्ट्री में ऐं ॿियो भर वारे जेको मुल्क आहे इंडिया, उनजे हिस्ट्री में गांधी ऐं हिते जेको आहे उहो भुट्टा उन्हनि जूं जानियूं वयूं। ठीकु आहे। हाणे उहा पार्टी ऐं ॿी पार्टी जेकी आहे जेका नवाज़ शरीफ़ जी पार्टी जेका कल्ह ताईं त एंटाई इस्टेब्लिशमेंट हुई। एंटाई इस्टेब्लिशमेंट जो मतिलबु त मुल्क जे अंदरि का जमूरत का शइ का शक्ल त हुजे। उहे ॿई पार्टियूं जेके आहिनि अहिड़े सिस्टम जो हिसो आहिनि जेको जंहिं सिस्टम खे हू ॿई पाण जस्टिफाई नथियूं करे सघनि। ऐं हाणे प्रॉब्लम इहो आहे त जेकॾहिं मिसाल तौर ते मुल्क जे अंदरि का पॉलिटिकल या डेमोक्रेटिक क़िस्म जो का हलचल का तहरीक हले त पोइ केरु हलाईंदो? पोइ मौलाना फज़लुर रहमान हलाईंदो। पोइ जेकर मौलाना फज़लुर रहमान हलाईंदो त हिन वक़्तु जेका डेमोक्रेटिक पार्टी आहे सभ खां वॾी एंटाई इस्टेब्लिशमेंट धुर जेकी आहे उहा मौलाना फज़लुर रहमान खे मञियो। त सियासत जूं ट्रिक्स, उन जूं टैक्टिक्स, उन जूं स्ट्रेटजीज़ पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी पंहिंजा प्रिंसिपल्ड स्टैंड छॾनि थियूं त पोइ बसि कमु नथो पियो, ॿियो अञा छा हुजे। अच्छा, वरी उन ते अचो जितां मां शुरूआति कई न, इंटरनेशनल लेवल ते जॾहिं बि पज़ीराई मिले थी त पोइ उन्हनि खे ख़्यालु अचे थो त हाणे मुल्क जे अंदरि बि कुझु करणु खपे। हाणे असां ॾिठोसीं इंडिया सां जेका जंग थी, जेका सूरत हाल थी, उन खां पोइ सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदा, वरी ॾिठोसीं त भई ईरान अमरीका जंग खे ख़तमु कराइण में असांजो किरदारु, त सॼे मुल्क में मतिलबु उन्हनि जे लाइ हिकिड़ी इज़त एतिराम वधियो पियो। अचानक सां ई अहिड़ो शो चऊं या हिकिड़ो फिलर छॾियो वियो, जंहिंखां पोइ वरी पाण ॾिसूं था त बदगुमानियूं वधणु शुरू थी वियूं। वरी जेका सिंध जी सूरत हाल आहे पाण ॾिसूं था वेठा त ही एडवेंचर जेके आहिनि इहो ई उन्हनि खे चइजे खणी त एडवेंचर पिया कनि, बार बार कयो अथनि, जीअं मां माज़ी जा हवाले ॾिननि। त हाणे बि जॾहिं सूरत हाल बहितरीन वही पई त विच में इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत छो पेश आई? उहो असल में चवां थो त हिकिड़ी इंट्रिंसिक क़िस्म जी हिकिड़ो अहिड़ी सूरत हाल में फोर्सिस जो जॾहिं उन्हनि खे कहिड़ा बि फोर्सिस हुजनि, उहा बिला सिविलियन हुजनि या नॉन सिविलियन हुजनि, जॾहिं उन्हनि खे इहो महसूसु थिए थो त हाणे असांजे मथां को पको हथु आहे त पोइ ऑटोमेटिकली पावर करप्ट्स एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्यूटली, उहो नेचर जो कानून आहे। जेकॾहिं को चवण वारो न आहे त वियो, ऐं जेकॾहिं मुखालिफ़ धुर या कंहिं बि शक्ल में जेकॾहिं का बि अहिड़ी धुर पोज़ीशन में न आहे जेका चए भई छा थो करे, ख़ैर त आहे, ॿुधो त इहे टेंडेंसीज़ जेके आहिनि ऑटोमेटिकली जेके आहिनि जनरेट थियनि थियूं। हिकिड़ी त इहा नेचुरल ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त बहरान वारी सूरत हाल ऐं जेका कैफ़ियत आहे उहा त पाकिस्तान जे अवाम ऐं पाकिस्तान जो जेको रियल पॉलिटिकल जेको थिंकर आहे उनखे नज़र थी अचे न। सही, तव्हां जेकॾहिं कॾहिं वञो कंहिं जेको आहे नालो छा अथसि वॾे हाउस में जिते एलीट वेही हुक्मरानी कनि था, सही, त उन्हनि दीवारुनि जे अंदरि जेकॾहिं त 4 महीना आराम सां वेठा हुजो त तव्हांजी ज़िंदगी बि सुठी आहे। ॿाहिरि माण्हू कीअं सफ़र करे थो, उन्हनि उहो आवाज़, उहे कूकू, उहे दर्द जेके आहिनि, उहे दीवार उहे किरासी नथा करे सघनि। त हुननि वटि पिक्चर जेकी आहे उहा नसीर गोपाग जहिड़ी या नसीर मेमण जहिड़ी थोरी आहे। माण्हू जेको रोड रस्ते ते घुमे थो, ॻोठ वञे थो, ट्रांसपोर्ट में हले फिरे थो,
ऐं जेको आहे पंहिंजो अखियुनि सां पाण ॾिसे थो त फुटपाथ अलाए ते असां हलंदड़ त माण्हुनि ॿुधो जी आहे हालत जेको छा नंढे आहे। हूंदे खां वठी पढ़ंदा था अचूं ॿुधा त उन्हनि जी वॾी सर्विलेंस आहे, उन्हनि जी वॾी रिसर्च आहे, हर माण्हू ते नज़र आहे सोसाइटी में छा पियो थिए, छा सिम्टम्स आहिनि माण्हुनि ऐं जा, इहो हिकु हिकु शइ जो इहो हुनखे तो ख़बर पवंदी आहे। इहो तव्हां असां जहिड़ा जेके मोलाई माण्हू आहिनि न, जी उन्हनि खे उन्हनि ते मिड़ेई दाॿो ॾियण लाइ, हाणे मिसाल तौर ते जेकॾहिं एॾी चङी सर्विलेंस आहे त पोइ हुननि खे को ॿुधाइण वारो कोन्हे त सॼो बलूचिस्तान, सॼो केपी ऐं तव्हांजो जेको नालो छा अथसि सिंध जे अंदरि जेकी आहे हेॾी सारी जेका चिड़ ऐं कावड़ जेकी आहे उहा अथव, उहो को ॿुधाइण वारो कोन्हे उन्हनि खे। सिंपल ॻाल्हि आहे न। मिसाल तौर ते मूंखे को माण्हू चवे त ॾे ख़बर आहे छा सूरत हाल आहे, मां चयो फर्स्ट क्लास सूरत हाल, ज़बरदस्त, माण्हू गाॾियुनि में चढ़नि पिया, लहनि पिया, घुमनि पिया, फिरनि पिया, पैसा शहर में हेॾी सारी रश हुई, मार्केट भरिया पिया, वठा हेॾा होॾा। पर साॻे वक़्तु जेके सर्वेज ऐं जेके स्टडीज़ अचनि थियूं त सॼे पाकिस्तान जे अंदरि 70% माण्हू जेको आहे उहो हिन सॼे इकनॉमिक क्रंच खां पोइ का बि नई ऐं का चङी शइ ख़रीद करण जी पोज़ीशन में न आहे। ईअं ई आहे। त हाणे इहे ॿ रुख आहिनि न। जॾहिं तव्हां माण्हुनि खां पुछंदव त भाऊ तूं आयो आहे मार्केट में ॾे ख़बर, त 80% माण्हू चवंदा यार ॾिसण आयो, मिड़ई दिलि ख़ुशि करण वारो, मतिलबु महांगा त ॾाढी आहे। सही। ठीकु आहे न। त चवण जो मतिलबु आहे त हाणे हू चवण जे लाइ त को माण्हू चई सघे थो त साईं असांखे सभु ख़बर आहे, पर सरज़मीन ते तव्हां जेकॾहिं ॻोठ वेंदो त तव्हांजो कहिड़ो ॻोठ आहे, कहिड़ो शहर आहे जेको जंहिंमें तव्हां वटि पीअण जो साफ़ पाणी आहे, कहिड़ो ॻोठ आहे जंहिंमें राति जो देरि ताईं हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं तव्हां वञी सघो था, कहिड़ो ॻोठ आहे, कहिड़ो शहर आहे जिते मायूं जेके आहिनि उहे राति जो जेको आहे उहो ॿाहिरि निकिरी सघनि थियूं। मतिलबु कहिड़ी शइ आहे जंहिं ते तव्हां फ़ख़ुरु करे सघो। पर हुते त ज़ारी ॻाल्हि आहे, पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो 2, 3, 4, 5% जेको एलीट आहे, सभु अच्छा आहे, उते त को प्रॉब्लम ई न आहे न। अच्छा सभु अच्छा जा प्रॉब्लम न आहे, प्रॉब्लम इन करे न आहे त उते सिस्टम बि आहे, उन जूं रातियूं फर्स्ट क्लास क़िस्म जूं आहिनि, ॾींहं ज़बरदस्त क़िस्म जा आहिनि। पेट्रोल जेको आहे 230 रुपया हुजे, 330 रुपया हुजे या 530 रुपया हुजे, डज़ंट मेक डिफरेंस। तव्हां वञो इस्लामाबाद में फर्स्ट क्लास क़िस्म जो, तव्हांखे कहिड़ो प्रॉब्लम आहे, उते जेकी गवर्निंग एलीट आहे उनखे कहिड़ो प्रॉब्लम आहे, सुख में लॻो पियो आहे। त असांजे लाइ ॾिसण जो रुख ऐं हुननि जो ॾिसण जो रुख फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे हू ऐं दुनिया में ईअं ई थिए थो। मतिलबु इहो आहे त अमेरिका जे अंदरि मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे उहो तव्हां हिते असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे ख़्वाब लॻंदा आहिनि त असां अमेरिका वञूं। सही। पर शहरनि जा जेके लियारी जहिड़ा इलाइक़ा आहिनि अमेरिका जे शहरनि में, बिल्कुलु उते त वञी को माण्हू ॾिसे। सही। मतिलबु इन करे ईअं ई ॾिसबो न। अच्छा हाणे वरी अचूं उन ॻाल्हि ते जेका ही समूरी सूरत सियासी हले पई। सेठी साहिबु वॾो हिकिड़ो नालो अथनि सहाफ़त में, जो उन्हनि जो मूं प्रोग्राम ॾिठो पियो त हू वरी चवनि पिया त हीउ जेको कुझु थिए पियो सूबनि जो मामिलो, ॿियो टियों ॾींहुं मां चयो त जॾहिं शोहरत बुलंदियुनि ते हुजे ऐं जितां किथां वाह वाह जी रिपोर्ट अचनि, त हाणे चवनि त को सदारती निज़ाम जो संजीदा क़िस्म जूं कोशिशूं थियनि पियूं। अॻु में बि तजुर्बा थिया आहिनि, हिन भेरे ॿीहर वरी चवनि त इहो बि शौक़ु अथनि त भई वज़ीर आज़म वरी बि मसइलतनि जो शिकार थी थो वञे, कैबिनेट में उनखे ब्लैकमेल कयो थो वञे, ॿियो टियों। हाणे छो न सदारती निज़ाम आणिजे, 2029 ताईं चवंदा त उन जूं बि तयारियूं थियनि पियूं। ख़्वाहिश त तमामु पुराणी आहे पाकिस्तान में सभु, ऐं इहा ख़्वाहिश बि त बेसिकली उहा ई आहे न जितां आउं शुरू कयो। त जेकॾहिं मिसाल तौर ते जनरल परवेज़ मुशर्रफ जेको आहे उहो उनखे जॾहिं लॻो त आउं तमामु वॾो पावरफुल माण्हू आहियां, तव्हां ॾिठो हूंदो त मुशर्रफ साहिबु जेको आहे मां सदाईं चवंदो हुउमि त ॿिनि माण्हुनि सां ॾाढी हालत थींदी। मुंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी, हिकिड़े माण्हू जो मां नालो खणी नथो सघां जेके तव्हां बि सुञाणो, उन सां बि ॾाढी थी ॾाढो, पर मुशर्रफ साहिब बि ॾाढी थी तव्हांजे साम्हूं आहे। सही ॾाढो इन जे करे त कुदरत जा हिकिड़ा पंहिंजा कानून हुजनि था। तव्हां माण्हुनि सां ज़ुल्म कंदो, जातियूं कंदो। अच्छा उहो जेका ॿी शख़्सियत आहे उहा सियासी आहे छा आहे, थोरो हिंट त ॾियो। तव्हां हर उमिरि बि जेको आहे इहे न कयो, उहो असां ॿिन्ही जे लाइ जेको आहे कमु एतिराम आहे, पर उन सां बि ॾाढी थी इनखे छॾियूं था फ़िलहाल। चलो त माण्हू जेको आहे उहो पावर सां गॾु जेको आहे उहो माण्हू ई रहे त बहितर आहे। सही। इंसान रहे, ठीकु आहे। इंसान खां हक़ीक़त जे खां हटी करे जेकॾहिं ॿिए क़िस्म जी का शख़्सियत ठहंदो ॾाढो पंहिंजे पावर जे नशे में,
उन सां बहरहाल थींदी ऐं हिते ई घणो कुझु थींदो। हाणे मरण खां पोइ हर कंहिं माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे, हर को माण्हू ॿिए नमूने सां कंहिं नमूने सां सोचे थो, पर सदारत में जेकी आहे उहा बेसिकली इहो आहे न त आउं हिकिड़ी पॉलिटिकल ऑफिस ते अनचली नमूने सां वेठा हुजां। बेसिकली आहे जेको आहे जितां स्टार्ट थियुमि उनजो ई हिसो, त सॼो पावर जेको आहे उहो मूं वटि सेंटर्ड हुजे। चलो ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा ख़्वाहिश पाकिस्तान में का नई कोन्हे, पुराणी आहे, पर आउं चवां थो त इहे सभई शयूं जेके आहिनि न उहे उन में हिकिड़ी बुनियादी ऐं बेसिक शइ आहे, उहा इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल सिस्टम हुजे, कहिड़ो हुजे, ABCD हुजे, सही, सदारती निज़ाम हुजे, पार्लियामेंट्री निज़ाम हुजे, उनजो फ़ैसिलो कंहिंखे करिणो आहे? उनजो फ़ैसिलो पाकिस्तान जे अवाम खे करिणो आहे, पंहिंजे वोट जे ज़रिए। सही, ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल तौर ते का शइ अचणी आहे, को अहिड़ो प्रपोज़ल अचिणो आहे, को उनजो बुनियादु, को उनजी का स्टडी, का उनजी लॉजिक, त बाबा हीअ लॉजिक आहे त पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल सिस्टम इहो हुजणु घुरिजे। पर पॉलिटिकल सिस्टम खां वधीक इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि जेके असां जहिड़ा माण्हू आहिनि, जिन खे तव्हां रोज़ानो डिॼारियो था त कराची खणी वेंदासीं, सिंध खे 7 हिसनि में जेको आहे उहो जेको आहे डिवाइड करे छॾींदासीं, पोइ हीअं कंदासीं, पोइ हुन सां हीअं थींदो। असांखे डिॼाइणु बंदि करे पहिरियों पाकिस्तान जी रियासत जेकी आहे उनजी हिकिड़ी शिकिल त कढो न। सही, तव्हां पाकिस्तान जेको आहे उहो हिननि चइनि जेको आहे क़ौमुनि चइनि यूनिट्स जो जेको आहे ठहियलु हिकिड़ो मुल्क आहे जेके 80 साल थिया। इन्हनि इन मुल्क जे अंदरि सिंध जेको आहे उहो सदियूं पुराणी रियासत आहे। ईअं ई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां पंजाब बि कंहिं न कंहिं शकिल में अंदरि उनजे अंदरि रियासतूं मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं जेके आहिनि उहे बादशाहतूं, KP जी हिकिड़ी पंहिंजी शिकिल। हाणे हिन में सदियुनि जी हिकिड़ी सॼी तारीख़ लिखियलु आहे। हाणे तव्हां ईअं कीअं कंदव? मिसाल असांखां सवाइ को पाकिस्तान मुमकिन आहे छा? या बलूचनि खां सवाइ, या पठाणनि खां सवाइ, या पंजाबियुनि खां सवाइ को पाकिस्तान मुमकिन आहे छा? जॾहिं मुमकिन नाहे त इहो डिसाइड कंहिंखे करिणो आहे? इहो डिसाइड पाकिस्तान जे अवाम खे करिणो आहे न। त छा आहे करिणो? पहिरीं उहा रियासत जी शिकिल सिधी थिए, उन खां पोइ तव्हां वेही डिसाइड कयो त भई तव्हांखे पार्लियामेंट्री सिस्टम घुरिजे या सदारती सिस्टम घुरिजे। भला दुनिया जे अंदरि अहिड़ा मुल्क कोन्हनि जा जेके पंहिंजा यूनिट हिकिड़ी फेडरेशन में रही अकेला जेके प्रोविंसिस जा स्टेट्स आहिनि उनजा पंहिंजा झंडा आहिनि, पंहिंजा कॉन्स्टिट्यूशन आहिनि। बिल्कुलु चङो माण्हुनि जा पंहिंजा कानून आहिनि। हिकु रियासत जा जेके ॿिए रियासत सां जेके आहिनि उहे अग्री नथा कनि, पंहिंजा कानून था ठाहिनि। दुनिया जे अंदरि हेॾो सारो फर्स्ट क्लास सिस्टम लॻो पियो आहे, माण्हू हिक ॿिए सां गॾिजी ख़ुशि नमूने सां रहनि था। हिते पेट जो सूर ख़तम ई नथो थिए। हा, हिते त सूबा मज़बूत थी विया आहिनि, वफ़ा कमज़ोर थी वई आहे। त अच्छा, हाणे अचूं था आख़िर में, टाइम बि चवंदा त पुॼाईंदा पियो वञे प्रोग्राम जो। तहरीक इंसाफ़ जा मामला कीअं था ॾिसो? कुझु धुरियुनि जो ख़्याल आहे त शायदि उदीअ चवंदा आहिनि आग पर पानी का ख़ौफ़, त उनखे रखियूं पिया अचनि। हाणे वरी कुझु धुरियुनि जो ख़्याल आहे त उन ते हथु रखणु शुरू कयो अथनि, या उन्हनि जे लाइ हिकिड़ो सॉफ्ट इमेज पैदा थिए थो। अव्हांखे बि का अहिड़ी सूरत हाल नज़र अचे पई? भाई ॾिसो, ॻाल्हि इहा आहे, तूं इमरान ख़ान अंदरि आहे ऐं तहरीक इंसाफ़ जेकी आहे उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी पार्टी त आहिनि। हाणे कहिड़े क़िस्म जी पार्टी आहे? कंहिं दौर में MQM बि पार्टी हूंदी, हुनजो सॼो स्ट्रक्चर जेको आहे फाशिस्ट क़िस्म जे हिकिड़े स्ट्रक्चर ते जेको आहे उहो डिपेंड कंदो। ठीकु आहे, माण्हू हुनखे बि वोट ॾींदा वॾे पैमाने ते। तहरीक इंसाफ़ बि हिकिड़ी पार्टी आहे। तव्हां हुनखे उन खां तव्हां कंहिंखे डिॼारींदो? उन खां तव्हां मुस्लिम लीग नून खे डिॼारींदो न। पर सवाल इहो आहे त नवाज़ शरीफ़ जेतिरो ॾिनल हूंदो उन खां वधीक त ॾिनल ॿिया आहिनि नसीर। ॻाल्हि सम्झो था? मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हू त भाऊ निकिरी जेको आहे उहो कंहिंजे तरफ़ मुंहुं करे थो, यू नेवर नो। ॿुधो, भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हिन वक़्तु ताईं इमरान ख़ान जी सॼी पॉलिटिकल हिस्ट्री में हिन वक़्तु ताईं जेका असां ॾिठी आहे, जेका हुनजी पॉपुलर हिस्ट्री आहे, ठीकु आहे, उन में मक़सदु इहो आहे त तव्हां अंदाज़ो कयो त हू कंहिं वक़्तु कंहिंथे हमिलो करे थो, हू कंहिं वक़्तु कंहिं ते ॻाल्हाए थो, कंहिंसां नाराज़ थिए थो, कंहिंसां ख़ुशि थिए थो। तव्हांखे कॾहिं ख़बर पई? जी बिल्कुलु न।
त पोइ हुननि खे कीअं ख़बर पवंदी वाह तोखां वधीक थोरी नकुल वारा सही ॻाल्हि सम्झी थो सही ठीकु आहे सर असल ख़ौफ़ हिन खे आहे पंहिंजो नवाज़ शरीफ़ खे घटि आहे मुंहिंजे ख्याल में नवाज़ शरीफ़ उन्हनि घणनि वरी इस्तिस्ना बि ताहयात वठी छॾी आहे मंज़ूर साहिब इहो बि यादि हुजे ठीकु आहे साईं ॻाल्हि ॿुधो टाइम फिरंदे बिल्कुलु देरि न लॻंदी सही आहे ताहयात ठीकु आहे वरी महिरबानी शेख साहिब टाइम ॾिनो जी मंज़ूर शेख साहिब जो ॻाल्हियूं अव्हांजे साम्हूं आहिनि असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान